भारतीय सिनेमा में ज़ीनत अमान खां वेंदे रेखा जहिड़ियुनि अदाकाराउनि जा नाला मुबैना तौर ते अॻूणे पाकिस्तानी वज़ीर आज़म ऐं क्रिकेट आइकन इमरान ख़ान सां गंढिया वेंदा आहिनि। पंहिंजे लाइफ स्टाइल जे करे मशहूर इमरान ख़ान अक्सर मैदान में पंहिंजी बहितरीन कारकर्दगी जे करे ख़बरुनि में रहंदो हो। पंहिंजे उरूज जे ॾींहनि में क्रिकेट आइकन भारतीय अदाकाराउनि सां पंहिंजे मुबैना लाॻापन जे करे बि ख़बरुनि में रहियो, पर हाणे इहे ख़बरूं पोइ ते रहिजी वियूं आहिनि। हिकु ज़मानो हो जॾहिं रेखा ऐं ज़ीनत अमान खां सवाइ इमरान ख़ान सां साउथ जी हिकु अदाकारा जे लाॻापन जे हवाले सां ॻाल्हियूं हली रहियूं हुयूं। इमरान ख़ान सां साउथ अदाकारा मनमन सेन जो नालो बि ॻंढियो वियो हो। इमरान ख़ान ऐं अदाकारा विच में वेझड़ाई हिकु भेरो ख़बरुनि में बि आई हुई ऐं संदन मुबैना अफेयर जे हवाले सां अॻकथियूं बि कयूं वयूं हुयूं। घणनि माण्हुनि जो ख़्यालु हो त इमरान ख़ान मनमन सेन खे पसंदि कंदो आहे। जॾहिं ॿिन्हीअ जा नाला संदन अफेयर जे करे ख़बरुनि में आया त मनमन चवंदी हुई त इमरान ख़ान संदसि रुगो सुठो दोस्त आहे, पर संदन दोस्ती अख़बारुनि में छपजी रही हुई। 2019 में चूंड मुहिम में अदाकारा इमरान ख़ान जो ज़िक्र कयो हो। अदाकारा मां सियासतदान बणियल मनमन सेन मीडिया खे ॿुधायो हो त जेकॾहिं ज़रूरत पई त हू पंहिंजे पुराणे दोस्त ऐं पाकिस्तान जे वज़ीर आज़म इमरान ख़ान सां ॿीहर ॻाल्हाईंदी। साल 2022 में जॾहिं इमरान ख़ान ते मुबैना हमले जूं ॻाल्हियूं हलियूं त मनमन मुज़म्मत कई हुई। हिंदी खां सवाइ मनमन सेन बंगाली, मलयालम, कन्नड़, तेलुगु, तमिल ऐं मराठी फिल्मुनि में बि कमु कयो आहे। पंहिंजे कैरियर में हुन 60 फिल्मुनि ऐं 40 टीवी शोज़ में कमु कयो। हुन 1947 में फिल्म सरी वनीला में पंहिंजे किरदार लाइ एवॉर्ड बि खटियो हो। साल 1978 में मनमन सेन तरीपुरा जे अॻूणे शाही कुटुंब मां शादी कई। अदाकारा 2014 में ऑल इंडिया तृणमूल कांग्रेस में शमूलियत इख़्तियार कई हुई ऐं उन ई साल हुन बानकोरा तक तां लोकसभा चूंडुनि में कामयाबी हासिल कई हुई, जिते हुन 9 भेरा KCPIM जे पार्लियामेंट मेंबर बासुदीप आचार्या खे शिकस्त ॾिनी हुई।